अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 8 सूमर 26 जुलाई 1971 ईस्वी। काला आचर हुयो ऐं मोकल जो ॾींहुं। सुबुह जो नेरनि पाणी करे सवेर भरोई अयाज़ ॾांहुं हलियो वियुसि। अख़बारूं अची वियूं हुयूं, जन मां पतो पए पियो त बंगाल में गोरीला पंहिंजी इंतकामी कारवायुनि में लॻा पिया हुया ऐं उन्हनि खे तेज़ करे छॾियो हुयाऊं। रोज़ सरकारी ऐलान मूजिबि 3-4 सिपाही मारियाऊं पिए ऐं तक़रीबी कारवायूं कयाऊं पए। असां बंगाल जे हालतुनि ते ॻाल्हाइणु शुरू कयो। असांखे अजीब पिए लॻो त मुजीब जहिड़े ॼाणू ऐं सियाणे सेब ते सियासतदान ऐं अकेले सिर्फ़ फ़ौज सां टक्कर खाइण जो इरादो कीअं कयो। मूं चयो त हुनखे ॼाणणु घुरिबो हो त संदसि 7 करोड़ हथियारबंद माण्हू बि टैंकुनि, नेपाम बमनि ऐं हवाई जहाज़नि जे हमले आॾो बीही न सघंदा। पोइ बि हुन उहो तकिड़ो क़दम कीअं खयो। अयाज़ जो चवणु हुयो त हिन खे ज़रूरु ॿाहिरीं हुरियत पसंद ऐं तरक़ी पसंद मुल्कनि खां बर वक़्तु मदद जी खेप मिलण जो आसरो हूंदो। जा हिन खे न मिली ऐं वेचारो खोल में मरी वियो ऐं वञी डिघी जिदोजहद में पियो। ईअं मुमकिन हुयो। गुज़िरियल ॾहाको सालनि में ऐं हलंदड़ दौर बि रूस ऐं चीन जो उहो ई किरदारु रहियो आहे। चीन इंडोनेशिया जहिड़े बहितरीन पार्टीअ जो कमु लहज़े में लहराए छॾियो। बर्मा में कम्यूनिस्टनि जो क़त्लेआम करायो। रूस वरी मिस्र, सूडान ऐं विच ओभर में कम्यूनिस्टनि ऐं तरक़ी पसंद क़ुवतनि जे अंत आण में उन्हनि मुल्कनि सां बांह ॿेली थियो बीठो आहे। अहिड़ी रीति ॿई वॾा कम्यूनिस्ट मुल्क अमेरिका जे उन मनसूबे ऐं इरादे खे पूराए जी मंज़िल ॾांहुं वधाए रहिया आहिनि त मशरिक़ ऐं विच मशरिक़ में इनकलाब जा रस्ता हमेशह लाइ बंदि थी वञनि। अॼु जेल में दुकान खुलंदो आहे। मां बि मंझंदि जो सिगरेट बीड़ियूं ऐं ॿियो घुर्बल सामान वठी अची अस्पताल में आरामी थियुसि। जेल में लोकल ब्रॉडकास्टिंग सिस्टम आहे। उतां सुबुह जो 6:30 खां 8:30 ताईं रेडियो हैदराबाद ऐं सैलून जो प्रोग्राम रेली कयो वेंदो आहे ऐं शाम जो 2 खां कराची कमर्शियल प्रोग्राम रेली कयो वेंदो आहे ऐं उन बाद रिकॉर्डिंग थींदी आहे ऐं 6 खां टोटल ताईं वरी हैदराबाद रेली कंदा आहिनि। अॼु शाम जो अयाज़ सां वेठो हुउसि त ज़रीना जो रिकॉर्ड मोर थो टिले वॻो। असांजे ॻाल्हियुनि जो लाड़ो माज़ीअ जी हलचल ॾांहुं हलियो वियो ऐं उन में ज़रीना जो किरदारु बहस हेठि आहे। रसूल बख़्श पलीजे ते अची टोड़ कयोसीं। ज़रीना सिंध जी उम्मे कलसूम ऐं राग जे राणीअ जा ख़िताब आम जलसनि में वठी चुकी हुई। हिन जे आवाज़ में वाकई जादू हुयो। क़ौमी शहर ऐं ख़ासि करे अयाज़ जा शहर हिन जलसनि में जोश ख़रोश ऐं दिली जज़्बनि सां ॻाए जाइज़ तौर उहे लक़ब वरिता। खेसि हलचल में आणण वारो संदसि मुड़ुसु पलीजो ई हुयो। पलीजो जो असांजो साथी हुयो, हलचल जो हिसो हुयो। मुंहिंजो ऐं कनि ॿियनि दोस्तनि जो हिन बाबति ख़्यालु हमेशह ॿियो हुयो। हेॾी वेझड़ाईअ हूंदे बि असां हिन खे पंहिंजो न सम्झंदा हुआसीं ऐं संदसि किरदार ऐं रवश खे शक जे नज़र सां ॾिसंदा हुआसीं। पर अयाज़ हमेशह हिन लाइ असांजी उबतड़ ख़्यालु रखंदो हुयो। पर अॼु अयाज़ ख़ुदि चई रहियो हुयो त पंहिंजी समूरी ज़हानत ऐं होशियारी ऐं अमल जे बावजूदि बि पली जो हलचल जो हिसो न हुयो। हिन जो सभु ज़हन ऐं अमली जोश असांजे हलचल खे धकु ॾियण लाइ पे क़तर रहंदो। उहो बुनियादी तौर तक़रीब पसंद ऐं ख़ुदिगर्ज़ साबित थियो। जिते संदसि शख़्सियत या शख़्सी मफ़ाद जहिड़ोक लीडरी ऐं जिनसी बदराह रवीअ खे नुक़सान जो ख़तरो थियण जो अंदेशो पिए थियो, उते हिन क़ौमियत ऐं मार्क्सवादियत खे पुठीअ भर उछलाए पंहिंजी अहमियत जताइण ख़ातिर हलचल खे हर क़िस्म जे चीए पहुचाइण जो अमल पिए कयो। उन वक़्तु हिन एविल जीनियस जो मुज़ाहिरो कंदे तक़रीर या तहरीर रस्ते ग़लति जवाज़ ऐं अभ्यास ॾेई हलचल खे ग़लति ऐं मुहलिक राह ॾांहुं मोड़ण जी कोशिशि पिए कई ऐं जॾहिं उन में नाकाम पिए वियो त हलचल जे साथियुनि ऐं जमायतुनि में शख़्सी क़िस्म जे बोतान तराशुनि सां फोट विझण जी कोशिशि पिए कई, जंहिंमें हू कंहिं हद ताईं कामयाबु पिए वियो। ख़ासि करे सिंधी शागिर्दनि जे जमायतुनि ऐं सफ़ुनि में जेके बि इख़्तिलाफ़ या फोटियूं पयूं तन जो बानी ऐं मौजिद पली जो ई हुयो ऐं उहो नुक़सानु एतिरो त वॾो आहे जो ज़रीना खे बि तहरीक में
ज़रीना खे बि तहरीक में जानिबदारी ॾांहुं वठी वियो ऐं हिन खे रुॻो पंहिंजे ग्रुप ऐं जलसनि में वञण जी इजाज़त ॾींदो हुयो। गुज़िरियल जुलाई में असां सखर बार तरफ़ां जशन ऐं सिंध पे मल्हायोसीं। उन लाइ ज़रीना खे वठण मां हैदराबाद वियुसि। खेसि 500 ऐं भाड़े जी आछ कयमि, पर पलीजे ऐं ज़रीना उहो चई जवाबु ॾेई छॾियो त ज़रीना चाक न हुई, ॻाइण वारी हालत में न हुई। ॿिए ॾींहुं मूं कराचीअ सरकीअ सां ॻाल्हायो, जंहिं ॿुधायो त हू बि जशन ऐं सिंध मल्हाए रहिया आहिनि, जो सुभाणे हुयो ऐं अॼु ज़रीना उन में 500 ते अचणु क़बूलु कयो हुयो। उन करे जो उहो जशन कंदड़ इक़बाल जतोई ऐं नज़ीर चनू पलीजे जा आदमी हुया। राति जो कचहरीअ में रुॻो राग ते बहस थींदो रहियो। काल्ह सुप्रिटेंडेंट साहब ॿिनि नाचुनि ऐं रागींदड़नि खे जेल अचण जी मोकल ॾिनी हुई। कारे चकर वारे वॾे अंब जे हेठां महफ़िल थी हुई। घड़ी खन लाइ मां बि वियो हुउसि, पर कलाम रुॻो फिल्मी या फिल्मी तर्ज़ वारो सिंधी चीप गज़ल पे ॻायो वियो, सो वेहण बिना ई मोटी आयमि। राति जो ख़बर पई त कैदियुनि वटां 202 रुपया पिया। नाचू बि के ख़ासि कोन हुया, पर हू कैदियुनि सालनि जे सड़ियलनि लाइ गनीमत हुया। कंहिं चयो त कैदी बि त ॾिसो खाइनि दाल मानी, ख़ैरात कनि 200 रुपया। भला कासिम चयो क़यामत वेझी आहे, तॾहिं था नाचू पैसा कमाइनि। मूं चयो त मौलाना, तो लाइ त बिहिश्त में हूरनि जो तसवुर ई खोड़ आहे। हिननि वेचारनि जी तस्कीन नाचू न कंदा त तो वारियूं हूरियूं कंदियूं। सुबुह जो लाइब्रेरीअ में वञी रहियो हुउसि त दग में माड़ीअ जो मुंशी मिलियो, जंहिं चयो त तव्हां ऐं अयाज़ साहब खे मथे सॾु थियो आहे। मथे वियासीं त आफ़ीस में भाउ अमान लाइ मुलाक़ात लाइ वेठो हुयो। सखर जूं ख़बरूं चारूं थियूं, यारनि जा पाणी काछा मिलिया। रियासत अब्दालीअ जे बचाव जो वकील हलीम पीरज़ादो थियो हुयो। उन ॻाल्हि ॾुख पहुचायो। महाजर कामोरा शाही जे ॾाढाइनि जो बि पतो पियो। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी ऐं जस्टिस अब्दुल कादिर सीनियर जज सिंध हाई कोर्ट खां पोइ सखर जे अकेले सिंधी ज़िले अमलदार मोहम्मद अली अब्दुर्रहमान ऐं सेशन जज खे बि 4 महीना ज़ोरीअ मोकल ते मोकिलियो वियो हुयो। मुलाक़ात खां थी लाइब्रेरी आयासीं ऐं किताब मटायासीं। मूं चौधरी ख़लीक ज़मान जो पाथवे टू पाकिस्तान वाक उर्दूअ में अॻु पढ़ियो हुयो, पर हिते अंग्रेज़ी छापो मिली वियो, सो पढ़ण लाइ वरितुमि। किताब में वाजिद अली शाह ऐं उन जी तमहीद बि काफ़ी अखियूं खोलींदड़ आहे। पाकिस्तान में सर सैद अहमद खे क़ौमी हीरो ऐं मुजाहिद मिलत करे पढ़ायो ऐं पेश कयो थो वञे, तंहिंखे काफ़ी उघाड़ो कयो वियो आहे। संदसि लिखियल किताब तारीख़ सरकशी बजनूर जा हवाला ॾिना विया आहिनि। तन मां ज़ाहिर थो थिए त हू 1907 ईस्वीअ वारी बग़ावत जो गद्दार नंबर अवल हुयो। पाण खे अंग्रेज़नि जो नमकख़्वार नौकर ऐं चेलो सॾाइण में फ़ख़ुरु महसूसु करे थो। मिड़नी बाग़ी सरबराहनि जन में मुस्लमाननि जी अक्सरियत हुई, तन खे नमक हराम, कमीनू ऐं बदज़ात थो कोठे। संदसि चवणी खेसि जे बि लक़ब ऐं ख़िताब मिलिया से अंग्रेज़नि जी नमकख़्वारी ऐं मुस्लमान बाग़ियुनि सां गदारीअ जे एवज़ मिलिया। उन तारीख़ में हू अंग्रेज़ फ़ौजियुनि जे मारजण खे वहशत, बर्बरियत ऐं सफ़ाकी थो कोठे, पर राया, औरतुनि ऐं बचनि जे क़त्ल ऐं ज़िंदा दफ़न करण खे चवे थो त अंग्रेज़ नारवा मिज़ाजी ख़लीफ़नि अवाम खे इबरतनाक सबक़ सेखारण लाइ ईअं अमल कयो। तनमीर तवासी आसमान बर्तनो अॼु उन अंग्रेज़नि जे पिठू आज़ादी ऐं हुरियत जे परवाननि खे गारियूं ॾींदड़ सर सैद अहमद खे मुजाहिद मिलत ऐं इस्लामी हीरो थो चयो वञे। उनखे चइबो आहे तारीख़ खे उबतो करे पेश करणु, पर यकीन अथमि त नऊं नस्ल तारीख़ पढ़ी वतन जे गदारनि ऐं सर्वेचनि जी छंड छाण करे सघंदो। अॼु शाम जो अयाज़ सां बि सैद अहमद जे किरदार ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। ॻाल्हियुनि में हिकु जेलर महाजर बि वेठो हुयो, जंहिंजूं अखियूं खुली वियूं ऐं नऊज़ बिलाए चवंदो उथी वियो। खेसि मूं पाथवे टू पाकिस्तान में सर सैद अहमद जो फ़ोटो बि ॾेखारियो, जंहिंमें संदसि गले में राणी विक्टोरिया जो फ़ोटो वारो तावीज़ बि पियो हुयो। अंगारो 27 जुलाई 1971 ईस्वी। अॼु आफ़ीस मां पतो लॻायमि, पर अपील या बी क्लास जी दरख़्वास्त में अञा को बि फ़ैसिलो न आयो हुयो। नेरनि करे कलाक ॿ पढ़ी 11 धारे बी क्लास वार्ड ॾांहुं वियुसि। अयाज़ कंहिं कम सां गे माड़ीअ वियल हुयो, सो बी क्लास जो चकर ॾियणु लॻुमि। 2 बैरकुनि में 14 खोलियुनि वारी हिकु लाइन जे हिन वार्ड में छांव वारा वण बिल्कुलु कान आहिनि।
उन करे जेल जे मिलनी भाङनि खां वधीक गरम आहे ऐं 10-12 ॿिया नंढा अंबनि जा वण 3 फुटनि खनि कद जा आहिनि। हिकु वणु तूत जो आहे ऐं 3 ॿूटा ॾाढ़ूअ जा आहिनि। बाक़ी गुलकारी ऐं ख़ासि करे गुलाब ॾाढो आहे। 3 वॾेरनि कैदियुनि उते भाॼी कई आहे ऐं उन ते ख़बरदारीअ सां पहरो ॾींदा आहिनि। अयाज़ अधु कलाक खनि में मोटी आयो। साणसि B क्लास जे बारे में ख़्याल आराई कयमि। ॿिन्हिनि जो मुतफ़िक़ ख़्यालु थियो त ॾोह जी नोयत मद्देनज़र B क्लास मुश्किल हुयो, पर जे वस हलेनि त C क्लास खां बि घटि को दर्जो ॻोल्हे उन में रखनि। मंझंदि जो हिकु कैदीअ जी टपील तयारु कयमि, उन करे आराम न करे सघियुमि। उहा ठाहे पूरी कयमि त मास्तर मोहम्मद नवाज़ अची कचहरीअ लाइ सड़ियो। हीउ दादू ज़िले जो आहे ऐं खून में सज़ा खाधल आहे। इस्पताल में दवाउनि जे स्टोर ते कमु लॻल अथसि। हू मूंखां ऐं अयाज़ खां ॿाहिरि जो वाक़िफ़ु आहे, छो जो नई ज़िंदगी ऐं रूह रिहाण महिराण जो बाक़ाइदा पढ़ंदड़ आहे। जेल में बि उहे रिसाला हिन जी बदौलत पढ़णु नसीब थिया आहिनि। उहो असांजे क़ौमी ख़्यालनि ऐं जज़्बनि जो मदाह ऐं मुतक़द आहे, पर मज़हबी ख़्यालनि लाइ पंहिंजा शक शुबा ॼाणाईंदो आहे। अञा वेठा ई हुआसीं त जेल जो मास्तर ऐं लाइब्रेरियन अची सड़ियो। मूंखे इन क़ौमियत ऐं क़ौमी हलचल बाबति वयाखाण ॾियणु शुरू कयमि। सभिनी खे ॻाल्हि दिमाग़ में वेठी, पर जेल जो मास्तर जो कुझु उर्दू ज़दा थिए लॻो तंहिं असांजे उन ख़्याल सां इनकार कयो त इक़बाल पाकिस्तान जो क़ौमी शाइर न आहे। जॾहिं तूं उर्दूअ खे पाकिस्तान जी क़ौमी ज़ुबान नथो सम्झी त पोइ अलामा इक़बाल क़ौमी शाइर कीअं थियो? मां खेसि संदसि मंतक में जवाबु ॾिनो। रुगो पंजाब जो क़ौमी शाइर हुयो। मास्तर तञी चयो। पंजाब जो बि न, मूं चयो। हिननि न पंजाबी ज़ुबान में लिखियो आहे ऐं न ई पंजाब देश या क़ौम ऐं उन्हनि जा मसइला वग़ैरह हिन जो मौज़ू रहिया आहिनि। भला उहो त मञींदव त क़ौमी रहनुमा, वतन दोस्त ऐं अज़ीम शाइर हुयो। मास्तर जेलीअ पंहिंजे नासमझीअ जो मुज़ाहिरो कयो। न, बिल्कुलु न। मास्तर तुंहिंजी जवाबु ॾिनुसि। हू काफ़ी हद ताईं मसइले ऐं मामले खे सम्झी चुको हुयो। न असांजे क़ौम जो रहनुमा हुयो, न वतन परस्त। वो अंग्रेज़नि जो मदहख़्वान, कसीदा गो ऐं चापलूस हुयो। शहनशाह जे शान में कसीदा लिखी ख़िताब हासिल कंदड़ शख़्स कॾहिं बि वतन दोस्त नथो थी सघे। शाइर त हो, असलूं हुयो ई कोन। तुकबंदी करे ॼाणंदो हुयो ऐं मग़रिबी मशरिक़ी ख़्याल ऐं नज़रिया ॿियनि शाइरनि ऐं फ़िलसुफ़ियुनि जा चोरी करे उन्हनि खे मंज़ूम कंदो हुयो। संदसि अक्सर मशहूरु नज़म पराया चोरी थियल आहिनि। बाक़ी सॼो पाकिस्तान खेसि छो थो ईअं मञे? मास्तर जेल वारे वाइड़ो थी पुछियो। उहा क़िस्मत जी ॻाल्हि आहे। हिन वक़्त जो हुक्मरान तबिको ऐं उन्हनि जी पुश्तपनाही कंदड़ जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जी नज़रिया पाकिस्तान ऐं इस्लामी बिरादरीअ जो हू अलमबरदार जी हैसियत रखे थो। उन करे खेसि हाणे उन तख़्त ते विहारियो अथऊं। न त न ई हू फ़लसफ़ी आहे, न शाइर, न सियासतदान, पर वक़्तु अचिणो आहे जो उहो ढींगो ढेरी थींदो ऐं हिन जे रूप तां ॿ रूप जा पड़ लही वेंदा। अॼु पंजाब पंहिंजी ज़ुबान जी अज़मत ऐं अहमियत खां वाक़िफ़ु थिए त सुभाणे इक़बाल जी क़बर खोटाए लाश रस्ते ते कढी फिटी कंदो। मूं चयो। ॻाल्हियुनि कंदे कंदे 6 वॼी विया। तड़ करे मोटी आयमि त टोटल जो विसिल वॻो। अयाज़ ॾे बि न वञी सघियुसि। ॾींहं जो थकु हुयो, सो सवेर ई मानी खाई अहली डायरी लिखणु लॻुसि। अरबा 28 जुलाई 1971 ईस्वी। अॼु अख़बारुनि में अजीब ख़बरूं आयूं। बंदिश पियल अवामी लीग जे चूंडियल क़ौमी असेंबलीअ जे मेंबर एस ज़मान कराचीअ में चयो त सरकार खे वतन दुश्मन अवामी लीग कारकुननि जी लिस्ट जल्द पधरी करणु घुरिजे ऐं अवामी लीग तां बंदिश लाहिणु घुरिजे। हिन वधीक चयो त हू ऐं उन जा ॿिया साथी कंहिं बि सियासी पार्टीअ में शामिल न थींदा। हू अञा छनुकाती प्रोग्राम ते बीठा आहिनि। उहो बि चयो त पीपुल्स पार्टीअ जे सरबराह मिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां बि मिलियो आहे, जंहिं साणसि घणियुनि ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कयो आहे। अहिड़ीअ ख़बर जो मौजूदा हालतुनि में शाया थियणु ऐं अख़बारुनि में अहमियत वारी जाइ ते अचणु वाक़ई असांखे हैरान करे छॾियो। भुट्टे ऐं अवामी लीग जो ॻंढिजणु त उन खां बि वधीक अहम हुयो ऐं अनोखो पिणु। असांजे ख़्याल में त चङो पिए थियो। मुमकिन आहे त हेल गॾियल दॿाउ सबबि हुकूमत इक़्तिदार मटाइण लाइ आमादी थी वञे।
भुट्टे बि सोचे सम्झी उहो अमल कयो हूंदो। अख़बारुनि में ॿिन्ही लीडरनि जी गॾियल तस्वीर उन ख़बर जी ताईद पे कई जे भुट्टे मुड़सी कई त अवामी लीग संदसि पूरो साथ ॾींदी। उन लाइ हिन पंहिंजे पार्टीअ जो आला इजलास बि कोठायो आहे, जंहिंमें सभु अहम रहनुमा शिरकत कंदा। या त हटड़ीअ मां हटु थींदुसि या हटड़ी चटु थींदसि। शाम जो बि उन्हनि ख़बरुनि ते तबसरो कयोसीं। हालतूं के क़दुरु उमेद अफ़ज़ा पे नज़र आयूं। राति जो भुट्टे खां पोइ वॾी कचहरी थी। शेख रसूल बख़्श तपेदार ड्रिब मेहर शाह वारो जो रिश्वत में सज़ा खाधल आहे ऐं टीबी वार्ड में नर्स आहे, सो बि आयो ऐं चाचो महबूब लिगारी सिविल अस्पताल वारो बि सुरी आयो। मुला क़ासिम वारनि खे चवणु लॻो, सिराइकीअ में असां सभु पाण घणो करे सिराइकी ॻाल्हाईंदा आहियूं। तव्हां बि निमाज़ था पढ़ो, दुआ करियो त अल्लाह नूर मोटाए ॾिए त पल करे बाक़ी ॿ दुश्मन बि मारिया। हाणे अची पुनू आहीं, अञा माण्हू मारींदे। अली नवाज़ चयसि, तूं त बसि कर, तो उमिरि कायूं ढॻियूं, क़िस्मत सां गोली हली वई त माण्हू मरी पियो। महबूब चिड़ में चयो, तूं सो लारियूं ऐं रेला फुरींदो हुए। पुनल चिड़ाइण लाइ चयसि, तूं बि ॻाल्हाईं थो, माण्हू लाइ मास या हॾु न खपे, दिलि जी लाट खपे। हाणे बि गिलास सुधो दिलो खणी हणाए त वञी वॾनि सां मिली। महबूब जवाबु ॾिनसि, जे उहे कुवतूं ऐं इरादा सिंध दुश्मन खे मारण लाइ कमु आणियो त केतिरो न चङो थी पवे। मास्तर तुंहिंजे मुछूं वटींदे चयो, उहे बि मुस्लिम भाऊ थी पिया आहिनि, न त रतु त ॾाढो कयो अथऊं। महबूब चयो, असांजे कारण त पाकिस्तान जहिड़ो थियो तहिड़ो न, अबो मोह अदो ॼायो, असां ओतिरे जा ओतिरा, वाणिया विया ही कलवा आया, असां उते जो उते। मास्तर चयो, अदा मुहाजर थी पिया आहिनि, शरीयत थी विच में अचे, न त माठ कयूं हा। मुला क़ासिम सुहारीअ ते हथु घुमाईंदे चयो, छाजा मुहाजर आहिनि, पनाहगीर बि न आहिनि। शरीयत में मुहाजर लाइ ॿ ॻाल्हियूं हुजणु ज़रूरी आहिनि, हिकु त अलाह जे दीन लाइ मुल्क 12 बचे छॾे अचनि, ॿियो त मतिलबु पूरे थियण बाद मोटी मुल्क वञनि। हिननि सां कहिड़ी ॻाल्हि थी लॻे। हज़रत जाफ़र तबलीग करे हबश मोटी अरब वियो। मके जे मुहाजर फ़तेह मक्का बाद मके शरीफ़ मोटी विया। छा हिननि खे लाल किले फ़तेह करण लाइ वरी मोटी वञण जो ख़्यालु आहे? कहिड़ो मुहाजर हमेशह लाइ हिंदुस्तान जी सरज़मीन खे सलाम करे उन सां नातो टोड़े आयो आहे। 100 में 5 न त ॿिया त कारोबार लाइ हिते आया आहिनि। वॾो भाउ दिल्लीअ में तिजारत थो करे त नंढो सखर में दुकान थो हलाए। वॾे खे अहमदाबाद में कारखानो आहे त कराचीअ में वरी नंढे भाउ खे मिल आहे। हिकु भाउ हिंदू सरकार जो आला ऑफिसर ऐं सफ़ीर आहे। शादियूं बि हिंदुस्तान मां करे अचनि। ही त ख़ानदाननि सिंध में कारोबार ऐं तिजारत जो ख़िला ॾिसी खणी भाती विराया आहिनि। उन्हनि खे शरीयतुनि कहिड़े हिसाब सां मुहाजर चई सघिबो? यार चई त सच थो। शेख चयो, असांजे ज़िले में हिकु मुहाजर तपेदार हूंदो हुयो। उन ॿई पुट हिंदुस्तान मां परणाया ऐं हिकु धीउ बि ओॾां परणाए ॾिनई। वॾा घाघा आहिनि बि लाह। काफ़रनि खे बि ईमान ऐं ख़ुदा जो पतो हूंदो हुयो। ही त उन्हनि खां बि विया। चाचे महबूब चयो, दुआ कयो हितां निकिरां, बाक़ी अख़बारुनि में नाला न ॾिठव त मां लिगारीअ जो पुटु न पर चूड़े जो पुटु हूंदुमि। राति जो अटकल 11 बजे हीअ कचहरी पूरी थी। ख़मीस 29 जुलाई 1971 ईस्वी। काल्ह सज़ा जा 2 हफ़्ता पूरा थिया। अॼु 3 हफ़्ते में पेर पातो अथमि। अॼु सुबुह जो मुगेरी धोबी घाट तां कपिड़ा खणी आयो, पाए हेठि लथुसि त चोर मुरकण लॻा। नेठि हिकु दिलि ॿधी चयो त वकील साहब, अॼु चोर भाव लॻी थो। जेल में हिक ॿिए खे ख़िताब करण लाइ 2 लफ़्ज़ आम तौरु इस्तेमालु कया वेंदा आहिनि, हिकु जवान, ॿियो चोर भाउ। मथां लही हेठि डॉक्टर साहब वटि अधु मुनो कलाक वेही महफ़िल कयमि। ॻाल्हाइण जो मौज़ू उहो ई मुहाजर ऐं उन जी ज़हनियत रही। हिन खे बि हिननि जी ज़हनियत जा कुझु तल्ख़ तजुर्बा हुया। उते ई वेठो हुयुमि त अयाज़ जो अर्दली वठणु आयो। अयाज़ बि कैदी कपिड़ा ॾिसी मुरकियो ऐं पोइ टहक ॾिनई। अख़बारूं पढ़ी चौधरी ख़लीक़ ज़मान जी किताब पाथ वेठो पाकिस्तान ते ॻाल्हाइण वेठासीं।
हिन किताब सच पच असांजी उन राय जी पुठ भराई पे कई त मुस्लिम लीगी रहनुमाउनि जे दिमाग़ में पाकिस्तान जे क़याम लाइ कहिड़ा मुहरिक हुया। चौधरी साहब पाण एतराफ़ कयो आहे त पाकिस्तान जा मुहरिक यूपी ऐं सीपी जा नवाब ऐं जागीरदार हुआ, जे हिंद में घणाईअ सबबि पंहिंजी मुग़लिया दौर वारे फर ऐं कर क़ाइमु न पिए रखी सघिया। हिन चवाणी पाकिस्तान मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि जे मुस्लमान रईसनि ऐं नवाबनि जो मसइलो हुयो। हिन जी नज़र में पाकिस्तान तहरीक जो ॿियो मुहरिक उर्दू ज़बान हुई। हिंदीअ जे मुक़ाबले में उर्दूअ जे ख़ात्मे खे रोकण ऐं उर्दूअ खे बका ॾियण लाइ पाकिस्तान जी तहरीक हलाई वई हुई। ही मुस्लिम लीग जे उन बरख रहनुमा जा ख़्याल आहिनि जंहिंजो पाकिस्तान जे तहरीक में निहायत ई अहम ऐं झूनो रिश्तो रहियो आहे। तंहिंजी माना त अवाम खे दोखो ॾियण लाइ ई इस्लाम ऐं ॿ क़ौमी नज़रियो पेश कयो वियो हुयो। जा ॻाल्हि असां गुज़िरियल 5 सालनि खां सोचे ऐं चई रहिया हुआसीं, हूअं बि मुस्लिम अक्सरियत वारनि सूबनि लाइ त इस्लाम को मसइलो ई न हुयो। उते त हूअं ई इस्लाम हुयो ऐं न ई हिननि लाइ उर्दू को मसइलो हुयो। असांजे सूबे जे मुस्लिम रहनुमाउनि त पाकिस्तान जे मुतालिबे जी पुठ भराई हिंदुनि जी इक़्तिसादी हिकु हटीअ खां बचण लाइ कई हुई, न त सिंध में इस्लाम खे कहिड़ो ख़तरो हुयो। पर अफ़सोस जो संदन अरमान पूरा न थिया ऐं वेचारो सिंधी मुस्लमान हिंदुनि जे इक़्तिसादी हिकु हटीअ ऐं कामोरा शाहीअ मां निकिरी मुहाजर ऐं पंजाबी हिकु हटी ऐं कामोरा शाहीअ में फासी पियो ऐं अक़लियती सूबनि जा मुस्लमान पंहिंजे इरादनि में कामयाबु थिया ऐं पछाड़ीअ कल्चर खे बि अंग्रेज़ी कल्चर सम्झी उर्दूअ जी चकी यूपीअ मां पटे अची सिंध जे मैदाननि में हई अथाऊं ऐं उनखे पिया पाणी ॾेई हवा करे फुटाइण जी अजाई कोशिशि कनि। किताब मां उहो बि ज़ाहिर थो थिए त लेखक ऐं मुस्लिम लीग जे क़ाइद समेत अक्सर लीगी रहनुमा पाकिस्तान जे मुतालबे खां थोरो ई अॻु कांग्रेस ऐं सूराज हलचल जा रहनुमा हुया ऐं उर्दू हिंदी तज़ादनि वधण खां पोइ यकदमि ई पासो मटाए आया। अॼु शाम अयाज़ जी मुलाक़ात हुई, सो कोन वियोमांसि। 5-6 खनि संदसि मुलाक़ात शुरू थींदी आहे। CID जो सूबेदार नोट वठंदो वेंदो आहे ऐं कलाक ॾेढ हलंदी अथसि। सो अॼु शाम जो मास्तर तुंहिंजे वटि हलियो वियुसि। संदसि कमरे में मथनि खां हिकु ॼातल सुञातल फ़ोटो ॾिसी वाइड़ो थी वियुसि। इक़बाल परवीन खे सुञाणी छा? मूं पुछियुसि। फ़ोटो रस्ते हिन थधो साह भरे चयो, हीअ मुंहिंजी महबूबा बि आहे ऐं मुहसन बि। सो कीअं? हिन पलंग ते वेहंदे चयो। हिन पंहिंजो दास्तान ॿुधाइणु शुरू कयो। 1951 ईस्वीअ में फाइनल ॾेई हिन मास्तरी कई। को बि पढ़ण जो शौक़ु या अदब ॾांहुं लाड़ो न हूंदो हुअसि। 1961 ईस्वीअ में हिन लाड़काणे जी होटल में हिकु मास्तर वटि नई ज़िंदगी रिसालो ॾिठो। हिन खां वठी मूर्तूं ॾिसणु शुरू कयूं, जंहिंमें इक़बाल परवीन जो फ़ोटो बि हुयो ऐं हेठियां लिखियलु हुयुसि, सिंध जे मशहूरु अफ़साना निगार इक़बाल परवीन सूमरी जा आला तालीम लाइ उमे ढकी यूनिवर्सिटी बैरूत वई आहे। फ़ोटो ॾिसी हू उन ते आशिक़ थी पियो। दोस्त मक़बूल उन ऐं भाभीअ खां रास्तगोईअ जी मुआफ़ीअ जो तलबगार आहियां। हिन रिसालो वठी फ़ोटो कढी फ्रेम कढाए छॾियो। ॾींहुं राति पियो हिन खे ॾिसंदो हुयो। अॻियां पोयां रिसाला हथु करे अदब जो मुतालियो शुरू कयाई त जीअं कुझु इल्म ऐं ॼाण हासिलु करे हिन खे ख़तु लिखी सघे। हिन अंग्रेज़ी बि पढ़णु शुरू कई ऐं 3 सालनि में मैट्रिक जो इम्तिहान ॾिनई, पर हेल ताईं ख़त लिखण जी हिमत न पई सारे सघियो। ओचितो 1965 ईस्वीअ में खून करे वेठो ऐं जेल हलियो आयो। जेल में बि फ़ोटो खयों आयो। हिते बि पढ़ाई जारी रखियाई। हिन साल BA में वेहंदो। चवे थो त जेल मां निकिरी खेसि ज़रूरु ख़त लिखंदो। जुमो 30 जुलाई 1971 ईस्वी। काल जेके कपिड़ा पातमि उन्हनि में चढ़ी सुथण ॾाढी डिघी हुई। शायदि सकीना 4 महीननि में मुंहिंजो काछो बि भुलिजी वई आहे। सो अॼु अस्पताल मां लही सिधो दर्जी खाने वियुमि। कलाक अधु वेही सुथण ठहिराई ऐं उन्हनि चोर भाइरनि सां कचहरी कयमि। मौज़ू बहस जो शरीयत ऐं ॾाढ़ी हुई। हिकु चोर जंहिंखे भंभी ॾाढ़ी हुई जो चवणु हुयो त शरीयत में ॿुची ॾाढ़ी रखणु जाइज़ न आहे। मां बहस जी नोयत ऐं नज़ाकत ऐं चोरनि जे आम मिज़ाज खे मद्देनज़र रखंदे बहस खे तुर्त ख़तमु करायो ऐं पुलिस जे ज़ुल्मनि खे टारगेट बणायो। सभु दर्जी
उन में वधीक दिलचस्पी वठण लॻा। मुंहिंजो माचिस खपी वियो, सो खांसि माचिस घुरियुमि। हिन चयो त चोरनि खे जेल में माचिस न ॾींदा आहिनि, सो पंहिंजूं ठोकड़ियूं रखंदा आहिनि। हिकु दर्जी मशीन जे खाने मां ठोकड़ी कढी आयो ऐं मुंहिंजी सिगरेट दुखायाई। हिकु हथ जो ठहियल लाइटर आहे। पॉलिश जी वॾी डॿीअ में सड़ियल सुट, हिकु चकमकी पत्थर ऐं रुक जी तार या ब्लेड जो टुकड़ो, उहा आहे ठोकणी। चकमक ते रुक हणी हू चिणग सड़ियल सुट ते केराईंदा आहिनि त उहो रख जियां दुखण शुरू कंदो आहे। चोरनि जी उहा आसान ऐं सवली ईजाद ॾाढी वणी ऐं हिन अहिड़ो इज़हार ॿुधी मूंखे बि अहिड़ी ठाहे ॾियण जो वाइदो कयो। जेल में माचिस ॾाढो थो खपे, रोज़ 3 खपी वञनि था। कंहिंखे तीलीअ खां बि नथे करे सघिजे। सुथण ठहिराए लाइब्रेरीअ मां किताब, चश्मे दीद, फ़ैरोज़ ख़ान नून जूं यादगिरियूं वठी अयाज़ वटि वियुसि। अयाज़ माड़ीअ ते कंहिं कम सां वियल हुयो, सो कलाक खनि वेही अख़बारूं पढ़ियमि ऐं ख़बरूं ॿुधमि ऐं उन बाद इस्पताल मोटी आयुसि। इस्पताल में जेल जो मास्तर ऐं मास्तर तिनियूं इंतिज़ाम में वेठा हुया। उन्हनि सोशलिज़म ऐं कम्यूनिज़म ते कुझु ॿुधाइण पिए चाहियो। कलाकद मथे मारी करे भतो खाई सुम्ही पियुमि। शाम जो 5 बजे गजगोड़ थी जाग थी बिस्तरे ते पए ई शीखुनि वारे विरांडे मां ॿाहिरि नज़र कयमि। ओभर खां कारा ककर कारूंबार करे सिंधूअ जे छर जियां मथे चढ़ी रहिया हुया। जंहिंमहिल पिंजरे में हथ विझी थरी गऊं वांगुरु झुड़ ॾिसी नासूं फूंडारे थधा साह भरे अंदरि मोटी आयो ऐं जमील ऐं चयाई धणी करे थर बि वठो हुजे। तूं त बांदी आहीं, तो लाइ थर जहिड़ो वसे तहिड़ो न। साईं, मारू त मोचारा ऐं सराह थींदा। मारू ई बि त बंद में रही मारुनि ऐं थर जी भलाईअ लाइ दुआऊं घुरंदी हुई। आगम उभरी आया हुया, हवा सफ़ा बंदि हुई। मुला क़ासिम चयो त जहिड़ो आड़ंग कयो अथाई त अॼु हणंदो ज़रूरु। मुला जे चवण जी देरि हुई त कण शुरू थी। ॿियनि सां गॾु मां बि पोचो जेल जी ज़ुबान में उन अंगोछे या ट्वाल खे चवनि जो ॿधी तड़ कजे करे हेठि बाग़ में लही आयुसि। 3-4 मिंट कण हली बादल ईअं पासो वठी तकड़ा हलिया विया जीअं का रुखी ऐं बेमुरवत महबूबा नए आशिक़ खे जखाए तकिड़ो मुंहुं फेरे हली वञे। मां बि तड़ करे कपिड़ा ढके अयाज़ वटि हलियो वियुसि। शाम जो चादर ऐं सदरी पाए निकितुसि। अयाज़ चयो, हाणे पूरो चोर भाउ थो लॻे। हिन ॿुधायो त अॼु सुप्रिटेंडेंट सां हिन मुंहिंजे कम बाबति ॻाल्हायो हुयो। 15 ॾींहं थी विया हुया, कमु कोन लिखियो हुयो। कमु करे महीने में 6 खां 8 ॾींहं मुआफ़ी मिलंदी आहे। सभ खां वधीक मुआफ़ी मास्तरीअ में 8 ॾींहं आहे। पर सुप्रिटेंडेंट मास्तरीअ जे कमु लिखण खां इनकार कयो ऐं चयो त मार्शल ऐं सियासी क़िस्म जे ॾोहिनि खे उहो कमु मनो थियल आहे त मतां क़ैदियुनि खे उबता सुबता सभु गॾियनि। बाक़ी इस्पताल में या मुंशीगिरीअ में कमु लिखण जो वाइदो कयाई। कमु तॾहिं लिखिबो जॾहिं इस्पताल मां डिस्चार्ज थियो। सो सुभाणे डॉक्टर सां ॻाल्हाइण जो फ़ैसिलो कयोसीं। अयाज़ वटां उथी इस्पताल में पुॻुसि मस त ओचितो तकिड़ो मींहुं लही पियो ऐं जेल पाणीअ में लुणण लॻो। असां पिंजराइनि विरांडे खां अची बीठासीं। के शीखुनि मथां टेक ॾेई वेंझण लॻा। पुनल तारनि में हथ विझी चयो, मौला अहिड़ो वसाए जो कोट वारी भित किरी पए। लेपे वारनि जी त अलाह ॿुधी 4-5 ॾींहं लेपी खोड़ी ऐं छिनकार खां बची विया। 15 मिंटनि जे मींहं खां पोइ बिजली बि ॾेई वठी बीठी। मां बि किताब रखी विरांडे में निकिरी आयुसि। साम्हूं बीरवाह ऐं सिंध सुधार जा इंस्पेक्शन पाथ ऐं उन्हनि ते घाटा डिघा वण मथां भॼायो बीठा हुआ। उन्हनि जे पोयां रोड़ी शहर ऐं स्टेशन जे बतियुनि जो वॾो सुझंदो पे नज़र आयो ऐं उन खां परे बाट ऊंदहि हुई। रोहिड़ी जंहिंसां कई यादगिरियूं ॻंढियल हुयूं, दिलि जा पुराणा पूर मोटाए आंदा।
पोयां कारे टीन में बंदि थियल कैदियुनि में मस्तीअ में अची यकतारा ऐं टीन वॼाए ॻाइणु शुरू कयो। शाह साईंअ जे कलाम जे विच में कंहिं दिलि झले ॾोहीड़ो ॾिनो। अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया ऐं मुंहिंजे आॾो ज्योति अची वई। ज्योति जा मुंहिंजी ऊंदाही जीवन जी अकेली जोति हुई। दुनिया जे बेमुरवतुनि सियासी लाहन चाढ़नि ऐं ज़हनी परेशानियुनि खां छुटकारे पाइण लाइ मां ज्योतिअ जे झोल में मथो रखी थक पटींदो हुउसि ऐं मुंहिंजे मथे मुंहं ऐं शरीर ते हुन जा घुमंदड़ हथ मुंहिंजे दिलि जे दर्द जो दारू थी वेंदा हुया। हिन जो प्यारु मूंखे पीड़ा खां शांती ॾींदो हुयो। अॼु मुंहिंजे साम्हूं ज्योतिअ जो शहर रोहिड़ी हुयो, पर ज्योति किथे हुई जा थकल ज़हन ऐं लथल हियांव ते हथड़ा घुमाए। मां थधो साह भरे शीखुनि में हथ विझी मथो शीखुनि ते रखी छॾियो। अॼु मुंहिंजो मन अलाए केतिरो न व्याकुल हुयो। बरसाति, झुड़ ऐं थधी हवा केतिरा न अहिड़ा सुहिणा ऐं सुंदर समा मूं ज्योतिअ सां गुज़ारिया हुया। ज्योतिअ सां मुंहिंजी ॾेठ वेठ संदसि हिकु घर भातीअ ऐं मुंहिंजे दोस्त मार्फत थी हुई। हिनखे यार मुंहिंजी जीवन कथा ॿुधाई हुई। उन करे ई जॾहिं साणसि पहिरीं गरजाणीअ में मां खिल चर्चा करे वॾा टहक ॾिना हुया त हिन हैरान थी मूंखां पुछियो हुयो, एॾीअ पीड़ा ऐं मन जी अशांतीअ खां पोइ तव्हां एॾा टहक ॾेई था सघो? उन्हनि टहकनि सां ई त सुॾकनि खे मात करण जी अटकल हथ अची वई हथ में। चरी न त आपघात न करियां हा? हे राम, हिन चई मूं ॾांहुं चांहि जो कोप वधायो हुयो। जीवन में ख़ुशियूं ॻोल्हियूं, अहिड़ा बुछड़ा वीचार मन मां कढी छॾियूं। हिन जे अखियुनि में चमक अची वई ऐं तकड़ा साह खणण लॻी। आदर्श जे जतन मां थकिजी टुटिजी जो वक़्तु मिलंदो हथ में त उन जी ई ॻोल्हा कंदो आहियां। कॾहिं कॾहिं अॼु जीअं सफलता मिलंदी हथ में त कॾहिं निराशा आई। मूं हिन ॾांहुं निहारियो, हुन जूं अखियूं मुंहिंजी अखियुनि सां मिलियूं त लाजवती जे ॿूटे जीअं शर्माइजी कंध हेठि कयई ऐं घबराइजी अधु उघाड़े सीने खे साड़ीअ जे पलव सां ढके छॾियई। वरी कॾहिं ईंदव? मोकिलाइण महिल हिन चयो हुयो। संदसि अखियुनि में कांढ वारी झलक हुई। जॾहिं क़िस्मत जे चकर आंदो मूं वराणियो, रोहिड़ी त ईंदा रहंदा आहियो, सांगे सां हेॾां बि मुड़ी पवंदा करियो। हिन नमकसार करे मोकिलायो। उनखां पोइ मां हफ़्ते ॾेढ वटसि वेंदो हुउसि ऐं होरियां उहे फेरा हफ़्ते में 2-3 दफ़ा ऐं पोइ रोज़ जा थी पिया। शाम जी चांहि अक्सर उते पीअंदो हुउमि। तनि ॾींहंनि में हूअ सिंधीअ में MA जे इम्तिहान लाइ तयारियूं करे रही हुई। कलाक अधु खेसि लेक्चर ॾेई पोइ रूह रिहाण कंदो हुउसि ऐं तेसीं माणस पापड़ पकोड़ा ऐं चांहि तयारु कंदी हुई। जा पी मां मोटंदो हुउसि। उहे झुड़फुड़ जा ॾींहं ई हुया जॾहिं मूं पहिरियों भेरो संदसि सूंहं ऐं जवानीअ जे खोल मां पंहिंजी प्यास उजाई हुई। शाम धारे जीअं वटसि पहुतुसि त हिन सतियुनि जे आस्थान जे सैर जी राय ॾेखारी। आसमान कारो थी चुको हुयो। थधी उठे जे वाह पई घुले। मींहं पवण जा के ख़ासि आसार नज़र न पिया आया। असां आसमान जे दग वारनि खजुनि जे बाग़नि मां बाग़ाइन खां खारकूं ऐं ॾोका वठी आस्थान ते आयासीं। पत्थर जे थले ते वेही पेर हेठि पाणीअ में लड़काए गोॾो गोॾे सां मिलाए असां वेही रिहाण करण लॻासीं। वेठे वेठे हिन पहिरियां झूंगारण पोइ ॻाइणु शुरू कयो। हिन मशहूरु फिल्मी गीत प्रेम आन मिलो ॻायो। संदसि आवाज़ ऐं सुर जो त पतो न पियुमि, पर अखियूं ॿूटे मुंहं ते जज़्बाती कैफ़ियत आणे ॻाइण वारी अदा मूंखे ॾाढी वणी। गीत पूरो करे हिन मुंहिंजे सथर में चूंडी विधी ऐं चयो, अॼु त तव्हां बि ॿुधायो न कुझु। मूं खेसि अयाज़ जो ग़ज़ल पिरी सां पखा कयो वेही अॾे। ॿुधायो जॾहिं हली अची वेह गोॾो गॾे चयुमि त हिन गिटे में चूंडड़ी विझी गोॾो परे करे छॾियो हो ऐं चयो, ॾाढा शरीर था थींदा वञो, अॻु त अहिड़ा कोन हुयव, तूं बि त अॻु अहिड़ी कोन हुईअं। मूं संदसि चोटी पटे पाण ॾांहुं छिकींदे चयो, तव्हां जूं महिरबानियूं आहिनि। हिन चयो, हाय अल्लाह, छॾियो को ॾिसंदो त छा चवंदो। ऐं पोइ हूअ उथी भॼी मथे चढ़ी। मां बि संदसि कढ मथे वियुमि। हिते खेचल न कजो। हिन मूंखे भरिसां ॾिसी चयो ऐं मुर्की मुर्दा सभु कुझु ॾिसंदा आहिनि।
असां जीअरनि जूं मयारूं खणण लाइ तयारु आहियूं ऐं तूं मुर्दनि खां बि डिॼी थी। मूं संदसि हथ ज़ोर सां झलियो। पोइ ओचितो वॾी फुड़ीअ जो वसकारो थी वियो। असां डुकंदा डुकंदा अधु ॾठल चबूतरीअ में अची बीठासीं। संदसि सभु कपिड़ा भिॼी भत थी पिया हुआ ऐं संदसि ओघड़ खे ढके न पिए सघिया। मां रुमाल कढी काशीअ जो फर्ज़ साफ़ करे वेही रहियुसि। काशीअ जो फर्श साफ़ करे वेही रहियुसि ऐं हिन खे हथ खां छिके विहाण जी कयमि। हू टपके जे अंब जियां अची मुंहिंजे झोलीअ में पई हुई। मूंखेसि मथे हेठां हथ ॾेई गोॾो मथे करे टेक ॾेई विहारियो। संदसि अखियूं मूं में कुझु ॻोल्हे रहियूं हुयूं। संदसि छाती उत्साह में धवणीअ जियां हेठि मथे थी रही हुई। ॼंघूं हेठें शरीर समेत ॼण मरी चुकियूं हुयूं ऐं चप फड़की रहिया हुया। खूह जा सालनि खां गैर आबाद बना ॼण कंहिं प्यासीअ खे दावत ॾेई रहिया हुया। मूं कंधु झुकाए पंहिंजा चप संदसि चपनि जे भर में आंदा। हिन झटको ॾेई पंहिंजो कंधु मथे करे चप मुंहिंजनि चपनि सां मिलाए छॾिया ऐं अखियूं ॿूटे छॾियूं। मां सम्झी न सघियुसि त केरु उञ उझाए रहियो हुयो, केरु खूह हुयो ऐं केरु उञायल। पोइ होरियां उन ई हालत में लॼ जा अस्तर लहंदा विया ऐं हूअ मुंहिंजे शरीर खे कुरड़ीअ जियां चुंबड़ी पई हुई। वसकारो बंदि थियो त असां बि वांदा थियासीं। हिक ॿिए जा शरीर ॾिसी शर्म खां कंधु फेरे हिक ॿिए खे पुठी ॾेई वेठासीं। माण्हुनि जो रूप धारे चौबुर्जीअ खां ॿाहिरि निकिरी आयासीं ऐं हेठि लहण खां अॻु मथे चकर ॾेई हवा में कपिड़ा आडो खां करण लॻासीं। लहण महिल ॾाकण में हिन थाॿो खाधो। मूंखेसि चेल्ह में हथु विझी झलियो ऐं छिके पाण सां मिलाए चपनि खां हिकु मुठी वरिती। हिन नखरे सां मूंखे धिकींदे चयो, तव्हां त वॾा बुड़ी आहियो, अञा पेट न भरियो अथव? ऐं वरी चपनि सां मिलाए छॾिया। ओचितो गोड़ सां खिवण चमकी। साम्हूं सतियुनि जे आस्थान जा मुनारा ऐं बुर्ज नज़र आया। मुंहिंजे बि शरीर में विचड़ी वई। पिंजरो छॾे अची अंदरि लेटी पियुसि। हुन वक़्तु राति जा 10 जा ठोका लॻा। सभु मरीज़ सुता पिया हुया। अधु कलाक खन खां पोइ बिजली आई ऐं मां बि डायरी कढी लिखणु शुरू कई।